प्रणुजाम ख़बर शामिल कंदासीं जिथे सिंध ज़र यूनिवर्सिटी लगापियल कॉलेजन ऐं सब कैंपस उमरकोट में दाख़िलनि लाइ प्री एडमिशन एंट्री टेस्ट वरिती वई। यूनिवर्सिटी जे 5 फैकल्टीज़ इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, इंस्टीट्यूट ऑफ फूड साइंस एंड टेक्नोलॉजी में दाख़िला लाइ उम्मीदवारनि टेस्ट ॾिनी। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ज़रई कॉलेज ॾोकरी, खैरपुर कॉलेज ऑफ एग्रीकल्चर इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी ऐं सब कैंपस उमरकोट में दाख़िलनि लाइ उम्मीदवारनि टेस्ट ॾिनी। पब्लिक स्कूल लतीफ़ाबाद हैदराबाद में मुनक़द कयल टेस्ट में सिंध समेत पूरे पाकिस्तान में उम्मीदवार शरीक थिया आहिनि। एंट्री टेस्ट में 4533 उम्मीदवारनि हिस्सो वरितो, जिनमें 634 शागिर्दियाणियूं शामिल आहिनि। टनोजाम ख़बर आहे जिथे सिंध ज़र यूनिवर्सिटी लगापियल कॉलेजनि ऐं सब कैंपस उमरकोट में दाख़िलनि लाइ प्री एडमिशन एंट्री टेस्ट वरिती वई।